नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात ईंदड़ 48 कलाकनि ताईं जारी रहंदी। बरसात ताक़तवर हवाउनि जो घटि दॿा हिन वक़्तु उत्तर सिंध में मौजूदु है, जेको अॼु शाम विचोले सिंध तरफ़ हरकत कंदो, जंहिं जे नतीजे में अॼु शाम खां उत्तर सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शदीद गजगोड़ सां तूफ़ानी बरसातनि जा इम्कान आहिनि। दादू, मोरो, नवाबशाह, सेवण, दौलतपुर, काज़ी अहमद, हाला, न्यू सईदाबाद, मटियारी, सन, मांजंद, टंडोजाम, हैदराबाद, टंडोलहर समेत विचोले सिंध जे तमाम नंढा वॾा ॻोठ शामिल आहिनि। तिन में अॼु ऐं सुभाणे शदीद बरसात जा इम्कान आहिनि। इन खां अलावा सखर, शिकारपुर, जेकमाबाद, लाड़काणो, डेरकी, खैरपुर, मीरस, खैरपुर, कंडियारो, नौशरो फेरो समेत सिंध में ओलह सिंध, जिन में कराची, बदीन, ठठो, सजावल, मीरपुर खास थर में बरसात जा वस्कारा जारी रहंदा। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।